अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त जेको पंहिंजो क्लासिस जी सीरीज़ आहे उहा अॼुकल्ह हली रही आहे सिंधी अदब जी। सिंधी अदब जे मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि ते लिखियलु मुख़्तलिफ़ किताब ऐं उन्हनि जा लेखकनि जा नाला पाण पढ़ी रहिया आहियूं। हाणे जेको पाण पहिरीं क्लास पढ़ियोसीं हिन खां उहो हुयो आतम कहाणियूं ऐं खाका सवाना उमिरियूं डायरियूं, ठीकु आहे, ते लिखियलु मुख़्तलिफ़ किताब ऐं उन जा मुसनफ़। पहिरियों पार्ट पाण पढ़ी चुकिया आहियूं, ॿियो पार्ट तरफ़ वधूं था बग़ैर टाइम ज़ाया किए। फ़न शख़्सियत ऐं अंदाज़ डॉक्टर शमसुद्दीन उरसाणी। लाड़काणो अमर शख़्सियतूं अब्दुल सत्तार भट्टी। नवां चार दरवेश नाज़ सुनाई। सिंध जो सैयद मोहम्मद अमीन खोसो। उनखां पोइ आहे मर्द मोमिन इनायतुल्लाह ज़ंगेजियो। जेकी ॾिठो मूं मरियम राहू। सिंध जा अमुल हीरा मिर्ज़ा नादिर अली अबड़ो। शेर मीर बहर फ़न ऐं शख़्सियत मोलाई मलाह। थर जो माण्हू वाहिद कांधड़ो। चङो भिटाई आउं हलां थो सादिक फ़क़ीर जी यादि में अली नवाज़ आरीसर ऐं ज़ाहिद। उनखां पोइ आहे सचो रहबर गुरु नानक पोपटी हीरानंदाणी ऐं नओं जनम बि पोपटी हीरानंदाणी जो लिखियलु किताबु आहे। उनखां पोइ आहे साम सां ॿ टे घड़ियूं। साम सां ॿ टे घड़ियूं डॉक्टर सरला देवी। ऐं उनखां पोइ आहे कबीर पोपटी हीरानंदाणी। उनखां पोइ डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा खोड़ो जा ॿ किताब आहिनि, हज़रत सखी बाबा सलाहुद्दीन ऐं हज़रत शाह मोहम्मद। उनखां पोइ आहे त मशरक़ जो दरवेज़ गौतम बुद्ध ऐं इंदिरा गांधी जी आतम कहाणी मुनीर सोलंकी जा किताब आहिनि। साहत ॾेह जा सर्जणहार सणजरहार रिज़वान गुल जो किताबु आहे। वयासी वींझार ग़ुलाम अहमद गुरामी। मारू जे मलीर मां ख़ादिम हुसैन चांडियो। विसारिया न विसरनि मुमताज़ मिर्ज़ा ऐं रची जे रेटो थिया नाज़ सिनाई जो ई किताबु आहे। उनखां पोइ आहे हूंद से हयाण खटियाण मोला बख़्श किताबु आहे। उनखां पोइ आहे त हासुल जिनी हाल आज़ाद सिंधी। ॾुखियूं जान न मिड़नि नाज़ सिनाई। आदेसी उथी विया डॉक्टर अली नवाज़ शौक़। अॻे ईअं हुयासि फज़ल अहमद महताब शख़्सियत ऐं अंदाज़ आफ़ताब अबड़ो। आवाज़ जो शहनशाह सैद सालिह मोहम्मद शाह नसीर मिर्ज़ा। उनखां पोइ आहे आतम कथा आॾी पुछाउनि में अमर जलील। यादगिरियूं सेठ नाउमल। साओपन या कारोपन मिर्ज़ा कलीच बेग। ठीकु आहे, हीअ जेके हाणे आहिनि तक़रीबन आतम कहाणियूं आहिनि। पहिरीं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो हो त मिर्ज़ा कलीच बेग जी सिंधी अदब जी पहिरीं आतम कहाणी मिर्ज़ा कलीच बेग जी साओपन कारोपन। उनखां पोइ सर सुल्तान मोहम्मद यूनुस ख़ान ख्वाजा महबूब अली हाशिम। उनखां पोइ मुंहिंजी कहाणी मुंहिंजी ज़ुबानी साईं GM सैयद। उनखां पोइ आहे बुख इश्क ऐं अदब मोहन कल्पना। उनखां पोइ आहे पेर अञा मूं पंध में काज़ी ख़ादिम। किथे त भञिबो थक मुसाफ़िर। टे हिसा 3 जिल्दनि में आहे। शेख अयाज़ जी आतम कहाणी आहे। मनाज़िल मुसाफ़िर मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर जी आतम कहाणी आहे। बुख इश्क अदब मथे पढ़ियासीं त मोहन कल्पना जी आहे। इनखां पोइ आहे मुंहिंजो नंढपणु तालबुल मौला मखदूम। मुंहिंजी कहाणी लाल बिन यूसुफ। ॾुख सुखनि जी सूंहं ताजल बेवस। मुंहिंजो सफ़र फैज़ मोहम्मद फैज़। उनखां पोइ आहे ॾिसी ॾोह अखियुनि सां उन ॻाल्हि इसरार जी। थूहर में ॻाढ़ा गुल ऐं ईंदो न वरी ही वणजारो जमाल अबड़ो। पशो पाशा जो लेखक पशो पाशा जेको आहे अफ़सानो जो कहाणी जो मजमूओ जी वजह आहे शोहरत आहे। हर पिया मींहं वसनि 5 हिसनि ते इहा जमाल अबड़े जी कहाणी आहे। जमाल अबड़े जो किताबु आहे। कई किताब सिंधी अदब जो तमामु अहम किताब आतम कहाणियुनि में कई किताब रेस करीम बख़्श निज़ामाणी जेके डायरेक्टर हुया शोबिज़ में फ़िल्म इंडस्ट्री जा। उन्हनि तमामु हक़ सच सां पंहिंजे ज़िंदगीअ जे तमामु सचनि ऐं कड़नि पहलुअनि खे पंहिंजे आतम कहाणी में लिखियो आहे। इन जे करे ई कई किताब हिकु अहम मक़ाम रखे थी। सखर सही ॾींहं मोहम्मद इस्माइल उरसाणी। सखर में जेकी जेल में ॾींहं गुज़ारिया हुआ उन्हनि उन ते मुश्तमिल पंहिंजे ज़िंदगीअ जी आतम कहाणी लिखी अथनि। मां ॾोही हां अज़ीज़ भंगवार। अॻे ईअं हुयासि फज़ल अहमद बचाणी। उनखां पोइ आहे त आईने जे अॻियां तरतीब फ़ेरोज़ मेमुण। सारूणियूं दादा गरदास वाथवाणी। आख़िरी पना चोलो मुंहिंजे चक में हरी मोटवाणी।
उन खां पोइ आहे त मुंहिंजे माज़ीअ जा चंद वर्क पीर अली शाह, सई सिक्का सारिया, सैद अज़हर गिलानी, बुख इश्क ऐं अदब मोहन कल्पना, असां ज़िंदा रहंदासीं ख़ालिद मजनू, असां ज़िंदा रहंदासीं लैला ख़ालिद जो आहे ऐं तर्जुमो कयो आहे ज़ैब सिंधी। मुंहिंजी कहाणी जवाहर लाल नेहरू, सिंधड़ी मुंहिंजी जिंदड़ी गोबंद माली, कुझु ॿुधायुमि कुझु लिकायमि कीरत बाबाणी, ॻाल्हियूं पेट वरनि में डॉक्टर शम्स अब्बासी, ज़ुबैदा कॉलेज जी फाउंडर ऐं पहिरीं प्रिंसिपल, तारीख़ जा विसारियल वर्क ग़ुलाम फ़ातिमा शेखियाणी, हुंड ॼाण वॻो, ॿ पहिरीअ जा ॿ पल ऐं मुंहिंजे पेशे जा गुल वखार रेटा शाहाणी। ठीकु आहे, सॉरी रेटा शाहाणी, पहिरियां ॿ किताब रेटा शाहाणी जा आहिनि, मुंहिंजे पेशे जा गुल वखार वीना शिरंगी जा, मुंहिंजो सूरजमुखी शबनम गुल, मजाज़ ऐं दीपक ऐं मल्हार डॉक्टर अब्दुल जब्बार जूणे जो, सोचूं हिकु सचार जूं नजम अब्बासी, मुंहिंजी यादि जूं रेखाऊं मोहम्मद मलूक उन्नड़। ऐं उनखां पोइ वरी आहे त ओशूअ जी आतम कहाणी फयाज़ लतीफ़, मुंहिंजूं यादूं मुंहिंजो नंढपण परवानो सहवाणी, जेकी मंझि जहान डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा खोड़ो, के कीतम सभ ॼमार शम्स जाफ़राणी। ऐं उनखां पोइ सखर सही ॾींहं साई मोहम्मद इस्माइल उरसाणी, पिरीअ जी पचार मोहम्मद मूसा भुट्टो, जनम कैदी यूसुफ सिंधी। उनखां पोइ आहे त मुंहिंजी कहाणी लाल बिन यूसुफ, मैक्सैम गोरकी जी आतम कहाणी तर्जुमो कयो आहे अयाज़ कादरी, ओभर ॼाई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी आतम कहाणी आहे, सभिनी खे ख़बर आहे। अलामा काज़ीअ जूं यादगिरियूं काज़ी फैज़ महमद। उनखां पोइ आहे ख़ामोश मुजाहिद ब्रिगेडियर महमद यूसुफ, मोचारा मोह कारा मोह कामरेड मीर महमद, नेल्सन मंडेला जी कहाणी नेल्सन मंडेला जी लिखियल यूसुफ सिंधी उनखे तर्जुमो कयो आहे, गंद मुंहिंजे गोॾ में हरी दिलगीर, आतम जियोनी लाल बिशप, हिकिड़ो प्यारो माण्हू काज़ी अब्दुल हई, ज़िंदगी खुलियल किताब इमदाद मोहम्मद शाह, ॾुख सुखनि जी सूंह हटनि जल्दनि ते ताजुल बेवस। उनखां पोइ आहे फोटोग्राफर जी आतम कहाणी ख्वाजा ग़ुलाम अली खोसाणी, सफ़र ज़िंदगीअ जो काज़ी अली मोहम्मद एपलाई, हिकु लेखक जो तख़लीक़ी सफ़र 5 जिल्दनि ते मुख़्तियार मलाह तरतीब नुआ, ऐं असीं जहिड़ा आहियूं डॉक्टर महमूद मुग़ल। त ही हुयूं कुझु आतम कहाणियूं, ख़ाका, सवाना उमरियूं, डायरियूं। ठीकु आहे, ऐं तव्हांखे ही क्लास कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे बेल आइकन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। सिहत सलामत साथ सलामत।